पंजे पारे सूरत निसा जी आयत नंबर 1 तव्हां दोस्तनि आॾो तिलावत कई वई आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ उन आयत मुबारका जो लफ्ज़ी तर्जुमो कुछ वज़ाहतूं तव्हां दोस्तनि आॾो पेश कबियूं। अल्लाह ताला का दुआ है त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी के पंहिंजे दीन जी इस्लाम जी सही सम्झ अता फरमाए ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां मुसलमान आहियूं। तव्हां असांजो दीन इंसान ज़ात जे लाइ मुकम्मल ज़ात आहे, यानी इन इस्लाम दीन जे अंदरि इंसान ज़ात जे ज़िंदगी गुज़ारण जूं जेके बि घुर्जूं आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ क़ाइदा कानून उन्हनि सभिनी जे लाइ एक लाजवाब ऐं बेमिसाल दस्तूरुल अमल मौजूद आहे। तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कंहिं बे मुआशरे ॾांहुं ॾिसण जी बि का ज़रूरत कान्हे का। कंहिं बे ॾाहे कंहिं अक़लमंद कंहिं दानिश्वर माण्हूअ जे कंहिं नज़रे ॾांहुं ॾिसण जी असांखे का बि ज़रूरत कान्हे का। अल्लाह ताला तव्हां असांखे आखिरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए ऐं पंहिंजो लारैब किताब क़ुरान मजीद अता फरमायो आहे। ऐं हिक मुकम्मल ज़ाब्ते हयात दीन इस्लाम जे सूरत में रब करीम अता फरमायो आहे। असां जेका बि ज़िंदगी गुज़ारींदासीं उहा इस्लाम जे क़ाइदनि कानूननि ऐं उन जे रोशनी में गुज़ारींदासीं। इहा ई तव्हां असांजे ज़िंदगीअ जे कामयाबी जी ज़मानत आहे। पर पूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ जेकॾहिं कामयाबी जो रस्तो आहे त उहो दीन इस्लाम जो रस्तो आहे। सभिनी इंसाननि जे लाइ जेकॾहिं अमन अमान जा क़ाइदा कानून आहिनि त दीन इस्लाम जे अंदरि मौजूद आहिनि। सभिनी इंसाननि जा हक़ फ़राइज़ ड्यूटियूं ज़िम्मेदारियूं जेके कुछ हिन धरती ते तव्हां असांखे अदा करणियूं आहिनि उहे सभु अल्लाह जे दीन इस्लाम जे अंदरि मौजूद आहिनि। अॼु असां इस्लाम जे अंदरि औरत जो छा मक़ाम आहे इन मामले ते थोरो घणो ॻाल्हाईंदासीं, छो त 8 मार्च आलमी लेवल ते औरत जे आज़ादी जो ॾियारो करे मल्हायो थो वञे, जेको गैर मुस्लिमन मग़रबी मुल्कनि यानी काफ़िरनि जे तरफ़ खां उन ॾियारे जी शुरुआत कई वई आहे।
आई वो ॾियारो हाणे तमाम असांजे शहरनि में बि औरतूं ॿाहिरि रोडनि ते निकिरी करे मल्हाइनि थियूं त असां औरतुनि खे आज़ादी खपे। त इन मामले ते अॼु तव्हांजे आॾो दीन इस्लाम जी रोशनी में अर्ज़ कबो त छा मुस्लमाननि जी औरत जेका इस्लाम उनखे जेका हक़ ॾिए थो, जेका इज़त ॾिए थो, छा उनजे लाइ इहा काफ़ी आहे या अञा असांजे औरत खे ॿी बि का वधीक आज़ादी घुरिजे? इन मामले ते क़ुरान हदीस ऐं अकुल जे रोशनी में तव्हां दोस्तनि जे आॾो आऊं ॿ चारि ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुमि। जुमे जो ॾियारो आहे, समय गॾिजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक जो नज़रानो बुलंद आवाज़ सां पेश कयो। समय गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला अञा हिकिड़ो भेरो या रब सल्ले अला मुसलमान भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल पंहिंजे सोणे सचे कलाम पाक जे अंदर फरमायो आहे, अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल पंहिंजे सोणे सचे कलाम पाक जे अंदर फरमायो, अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम। अल्लाह ताला इन आयत मुबारका जे अंदर ईमान वारनि खे सॾु न, पर अल्लाह ताला पूरी कायनात जे इंसाननि खे सॾु कयो। अल्लाह ताला फरमायो ओ इंसानो, मञण वारो न मञण वारो, मुस्लमानो काफिरो, रब करीम फरमायो इत्तक़ू रब्बकुम, पंहिंजे पालनहार खां ॾिजो, पंहिंजे पालींदड़ जो ख़ौफ़ रखो। अल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन। अल्लाह ताला फरमायो तव्हांजो रब उहो रब आहे जंहिं तव्हांखे हिकु नफ्स मां हिकु जिंद मां पैदा कयो आहे। मुसलमानो, अल्लाह ताला तव्हां सां मुसलमाननि खे पर कायनात जे इंसाननि खे हिकु जिंद मां पैदा कयो, हिकु नफ्स मां पैदा कयो, हिकु जान मां पैदा कयो आहे। उन जिंद जो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे, उन जान जो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। असां सभु आदम अलैहिस्सलाम जा पुट आहियूं, पर कुछ मानू इन दुनिया ते दा चवल त इंसान आदम मान, पर चवल दादा इंसान भांदर मां पैदा थियो आहे। भांदर तरक्की करे करे मानू बणजी वियो। अवल चैन पेरनि ते हलंदो हो, हली हली उथी बीठो, सिधो थी वियो, हली हली उन जो पुछ घसी वियो, पोइ अॻियनि पेरनि सां कमकार करण लॻो, पोयनि पेरनि ते हलण लॻो, तां हली हली माण्हू थी वियो। मुस्लमानो हो इहो नज़रियो अनपढ़ियल माण्हुनि जो नाहे। जॾहिं तव्हां
साइंसदान पिया चऊं जन जहाज ठाया जेके चंड ते वञण जूं ॻाल्हियूं पिया कनि जन आसमान मापिया आहिनि जन समुंड वञी झाॻिया आहिनि जन ज़मीन जा सैर कया आहिनि मुस्लमान हो जन खे हीअ दुनिया वॾो ॾाहो पई सम्झे उहे था चवनि त इंसान बांदर जी औलाद आहे पर अल्लाह जो क़ुरान तो चवे त इंसान हज़रत आदम जी औलाद आहे। अब हाणे जेके बांदर जी औलाद आहिनि उन्हनि खे बांदर मुबारक हुजे जेके आदम जी औलाद आहिनि उन्हनि खे आदम मुबारक हुजे। अल्हम्दुलिल्लाह असां हज़रत आदम जी औलाद हूं असांजो अबो अल्लाह जो नबी आ पीरियों पीरियों इंसान इन धरती ते पैदा थियो आ सो बि अल्लाह जो नबी बा ख़बर बा इल्म बाबा मालूम थियो त इल्म वारा आयो त तव्हां मुस्लमान आयो जे बा ख़बर आयो त बि तव्हां मुस्लमान आयो हे जेके पाण खे वॾो ॾाहो सेबतो ऐं दुनिया जो वॾो वॾो साइंसदान पिया सम्झनि इन्हनि जो अबो त बांदर हुयो बांदर हिकु जानवर हो जाइल हो असां मुस्लमान हिकु अल्लाह जे नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद चओ सुभान अल्लाह। सबै कजी सलात के बेरो सबै कजी बनो यार बे सल्ले अला अजाए बनो बेरो जो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो अल्लाह अज़्ज़ व जल्ल पहले सुने सच्चे कलामे पाक जे अंदर छा फरमायो अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा अल्लाह ताला फरमायो पहिरियों मां रब करीम पंहिंजे कुदरत सां हिकिड़ो मर्द पैदा कयुम हिकिड़ी जिंद पैदा कयुम हिकिड़ो नफ्स पैदा कयुम जंहिंजो नालो आदम अलैहिस्सलाम हुयो व खलक़ मिनहा ज़ौजहा उन खां बाद उन मंझां मां उन जी जोड़ी पैदा कई उन जी ज़ाल पैदा कई। हाणे औरत थी पैदा थे पहिरियों मर्द पैदा थे पहिरियों केरु पैदा थियो आहे मर्द पैदा थियो आहे इन करे असां मर्द मिड़ई थोरो पाण खे मुहांडो सम्झंदा आहियूं पर ईअं न आहे मुहांडरी औरत भी आहे मुहांडो मर्द भी आहे जंहिंजो किरदार भलो आहे उहो मुहांडो आहे पोइ भली मर्द हुजे या औरत हुजे जेको किरदार जो कस्सो आहे उहो मुहांडो न आहे भली मर्द छो न हुजे मर्दनि जो सरदार हुजे वॾेरो हुजे उहो मुहांडो कोन्हे को मुहांडो उहो आहे जंहिं वटि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी शरीयत आहे उनजो दीन आहे उनजो इस्लाम मुस्लमान भाइरो अल्लाह ताला रब करीम फरमायो त मां मर्द पैदा कयो उन मर्द मां उन जी ज़ाल पैदा कई उन जी जोड़ी वाल पैदा कयम याने हज़रत आदम अलैहिस्सलाम मजा अम्मा ॾाढी हवा पैदा थी उन जे पासीरी मां पैदा थी अल्लाह ताला फरमायो वबस मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर इहो इरशाद फरमायो त पोइ इन्हनि ॿिन्ही मझा हिन धरतीअ ते घणा मर्द पैदा थिया ऐं घणियूं औरतूं पैदा थियूं चवण जो मक़सद इहो आहे अल्लाह जे क़ुरान जो इल्म इहो थो ॿुधाए अवल आदम पैदा थियो
थियो आदम अलैहिस्सलाम मिट्टीअ मां पैदा थियो आदम जी घरवारी आदम जे पासिरी मां पैदा थी पोइ वरी इन्हनि ॿिन्ही मथां हिन धरतीअ ते मर्द ऐं औरतूं पैदा थिया आदम अलैहिस्सलाम कंहिं मां पैदा थियो मिट्टीअ मां अमा हवा कंहिं मां पैदा थी आदम वञा मालूम थियो मर्द जूं ज़रूरत वारियूं शयूं मिट्टीअ में छो त मर्द पैदा थियो ज़मीन मां मिट्टीअ मां हाणे इहो मर्द हिन ज़मीन ते रहंदो हिन ज़मीन खे आबाद कंदो हिन ज़मीन खे खेड़ींदो खाईंदो पंहिंजूं ज़रूरतूं हिन ज़मीन मां पैदा कंदो ऐं अल्लाह ताला अम्मा हवा खे हज़रत आदम जे पासिरी मां पैदा कयो मालूम थियो त औरत जे ज़रूरतुनि खे वरी मर्द पूरो कंदो छो त औरत मर्द मंझां पैदा थी भला अलाह खे ताक़त न हुई छा जीअं हज़रत आदम खे मिट्टीअ मां पैदा कयईं ईअं ॾाढी हवा खे बि मिट्टीअ मां पैदा करे पियो सघे ॿई मिट्टीअ मां ठहनि हा ॿई गॾु ठहनि हा ॿई मुंड में ठहनि हा पर अल्लाह अवल हज़रत आदम खे ठाहियो हिकु माण्हूअ खे हिकु नफ़्स खे वरी पोइ अम्मा हवा खे उन मंझां ठाहियईं इहो छाजे करे रब करीम चयो त हिननि इंसाननि में वहदत हुजे एको हुजे इत्तेहाद हुजे हिननि में को फर्क पैदा न थिए ज़ात पात ते हिक ॿिए खां फ़ख्र न कनि क़ौम मुल्क जे बुनियाद ते फ़ख्र न कनि सभिनी जो मुंड फिरी अचे मुंहिंजो हिकिड़ो आदम थींदो पोइ केर बि फ़ख्र न करे सघंदो छो त सभिनी जो जेको मुंड आहे उहो सभिनी जो मुंड हिकु इंसान आहे उनजो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम बाक़ी इहा तव्हां सिंधी माण्हुनि खे मुबारक हुजे त हज़रत आदम अलैहिस्सलाम हिन सिंध ऐं हिंद में रहियो हो हिन पूरी काइनात ऐं पूरी धरतीअ ते जेकॾहिं इंसाननि जी आबादी थी आहे ॻोठ ठहिया शहर ठहिया आहिनि त हिन पूरी काइनात पूरी धरतीअ ते पहिरियों सिंध जी धरती आबाद थी ॻोठ शहर अवल हिन सिंध में ठहिया पूरी बाक़ी हज़रत आदम पंहिंजो घर न ठाहियो अवल अलाह चयुसि त मुंहिंजो घर ठाह पोइ अलाह जो घर ठाहियईं वञी मके में इहो जिते हाणे काबू ठहियल आहे बाक़ी इते ॿियो कुझु बि न हो छो त माण्हू पहिरियों धरतीअ ते आयो हज़रत आदम त हेठि आबादी न आहे हाणे अवल ठहियो काबो ऐं काबे खां बाद जेकॾहिं हीअ धरती आबाद थी आहे त उनजो नालो सिंध धरती आहे छो त हज़रत आदम काबो ठाहे हेॾे मोटी आयो हिते ॿार बचा ॼणी हिते पंहिंजो घर ठाही हिते हुनजा पुट पैदा थिया धीअरूं पैदा थियूं पोटा पैदा थिया पर पोटा पैदा थिया तर पोटा पैदा थिया हितां नस्ल वधियो आहे ऐं सॼी काइनात जा इंसान हिन धरतीअ तां खिंडरी पिंडरी वञी धरती ते वेठा आहिनि चओ सुभान अल्लाह मां वटि हिकिड़ो क़ुरान पाक जो अरबी में तफ़सीर आहे तफ़सीर अल इत्क़ान फी उलूमिल क़ुरान अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह जो तफ़सीर आहे उन में लिखियल आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुटनि में हिकु पुट जो नालो हज़रत सिंध ऐं ॿिए पुट जो नालो हज़रत हिंद बि हुयो हे उन जे पुटनि जा नाला आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे असां आदम जी औलाद त आहियूं पर असां सिंधी आहे त सॼी काइनात जो इंसान हुनजो पुट आदम जी औलाद पर असां सिंधियुनि खे इहो फ़ख्रु आहे त हीअ धरती असांजी काइनात में पहिरियों आबाद थी ऐं हिन धरती जो नालो हज़रत आदम जे पुट जो नालो सलात कजो भेरो सभई गॾिजी पढ़ो यार में सल्ले अला
मुसलमान भाइरो हाणे गाल आणींदासे त इस्लाम जे अंदर औरत के इज्जत आहे या न इस्लाम जे अंदर औरत के जेको मकाम ॾिनो वियो आहे छा इज्जत जे लाइक़ आहे या न या अञा बि इहो जेको इस्लाम इनखे मकाम ॾिनो आहे अञा बि असांजे माइनि खे औरतुनि खे वधीक इज्जत काथों थी मिले ओ सोना ये सब ड्रामेबाज़ियूं आहिनि हिन काइनात ते औरत खे ॿियो केर बि अहिड़ी इज्जत कोन ॾेई सघंदो जहिड़ी इस्लाम औरत खे इज्जत अता फरमाई आहे। औरत जा रिश्ता घणा आहिनि इहो त तव्हां बि ॿुधाए सघो था न कि न इहो बि असां मौलवी तव्हांखे ॿुधाए अथव न माइटाणियूं मायूं आहिनि न माइटाणियूं रिश्तनि जी ख़बर अथव औरत जा बुनियादी रिश्ता टे आहिनि उन्हनि टिनि मां वधंदी वेंदी ओ मुसलमानो औरत जा बुनियादी रिश्ता टे आहिनि टिनि मां वधंदी वेंदी जेकॾहिं पहिरें नंबर ते ज़ाल खे रखिजे त बि ग़लति कोन थींदो छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ उनजी ज़ाल पैदा थी आहे इन करे पहिरें दर्जे में ज़ाल आहे हाणे ज़ाल मंझां जेका वरी औरत पैदा थींदी उनजो नालो धीअ थींदो या धीअ जॾहिं महिल इन सां गॾु ॿिया छोकिरा ॼमंदा उन्हनि जी भेण थी पवंदी ओ मुसलमानो अॻिते हली शादी कंदी वरी साल थी वेंदी अॻिते हली बच्चा ॼणींदी वरी इहा माउ बणिजी वेंदी। ये बुनियादी हिन जा रिश्ता इहे आहिनि ज़ाल माउ धीउ इहे टे अथसि पोइ भेण भाइरनि जे करे भाइर नथा ॼमनि त भेण ई न आहे माना भाइर बिलफर्ज़ ॼमनि ई न त अकेली त इन करे बुनियादी रिश्तो आहे धीउ छो त हर औरत कंहिंजी न कंहिंजी धीउ आहे ऐं हर औरत माउ थिए ज़रूरी न आहे खोड़ औरतूं माइरूं न आहिनि हर औरत ज़ाल थिए ज़रूरी न आहे केतिरियूं बग़ैर मुड़ुसनि जे मरी वियूं पर हर औरत धीउ ज़रूर आहे हर औरत धीउ ज़रूर आहे माना धीउ जो जेको रिश्तो आहे इहो वॾो ज़बरदस्त रिश्तो आहे इन करे मुंहिंजे सुहिणे नबीअ खे बि पंहिंजी धीउ प्यारी मदीने वारे साईं खे बि पंहिंजी धीउ ॾाढी प्यारी हालांकि मुंहिंजे नबीअ खे 4 न्याणियूं पर उहे विसाल करे वियूं अॻ में पोइ जेका आख़िरी बची नंढी प्यारी ऐं नंढा बच्चा जेके आख़िरी औलाद हूंदी आहे प्यारी थींदी आहे उहा हुई अम्मा सैयदा फातिमा ज़हरा उहा मुंहिंजे सुहिणे नबी खे प्यारी त मुसलमान भाइरो ॻाल्हि तव्हांजे आॾो इहा पे कयम त इस्लाम औरत खे वॾो मक़ाम ॾिनो आहे दुनिया जा सभु नज़रिया धर्म उन्हनि जा दस्तूर वञी खोलियो ईअं कंहिं बि धर्म जे अंदरि कंहिं नज़रिये जे अंदरि कंहिं दस्तूर ऐं मंशूर जे अंदरि औरत खे अहिड़ी इज़त कान्हे का जहिड़ी इज़त इस्लाम जे अंदरि अल्लाह ताला औरत खे अता फरमाई आहे ओ मुसलमानो ओ सोना हिन मके पाक जे अंदरि जबल सफ़ा जबल इहो नालो इन जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे करे पियो छो त आदम सफ़ीउल्लाह आहे इहो इन जबल ते बीठो इन करे जबल जो नालो सफ़ा पइजी वियो पर इन सफ़ा जे भरिसां मरवो बि आहे अरे मरवो मरवतुन इमरातुन औरत खे चइबो आहे सफ़ा ते हज़रत आदम चढ़ियो हुयो त मरवे ते ॾाढी हवा चढ़ी हुई अॼु उन्हनि ॿिन्ही टकरनि जा नाला आहिनि इस्लाम जे अंदरि ॿिन्ही खे इज़त आहे बराबरि जी
सफ़ा ते भी मरवे ते हुनते भी चक्कर लगाइणा आहिनि, हुनते भी लगाइणा आहिनि। वो हज़रत आदम जी टकरी, वो अम्मा हवा जी टकरी, जबल जी जैते चढ़िया जैते बीठा। तो इस्लाम त वॾी इज़त ॾिनी औरत खे। अॼु ताईं ॾाढी हवा हिन इस्लाम मां ख़ारिज कोन थी आहे। हज जो आम रुकन हाजी सफ़ा ते बि ड्रोड़ पाईंदो, मरवे ते बि ड्रोड़ पाईंदो। चकर ॾेई आहे तुंहिंजी अम्मा, तुंहिंजी ॾाॾी अम्मा हवा जी जगह पीअण जी चकर ॾेई आहे तो। पर इन ते ड्रोड़ंदा छाजे लाइ? तव्हांखे ख़बर आहे छो ड्रोड़ंदा? कहिड़ो मर्द हिते ड्रोड़ियो हो, कहिड़ो नबी हिते ड्रोड़ियो हो? ओ सुना, इते को मर्द न ड्रोड़ियो हो, शुरू में को नबी न ड्रोड़ियो हो। एक औरत जंहिंजो नालो बीबी हाजरा हुयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी, पाणीअ जे लाइ पई ड्रोड़े हर सफ़ा ते, हर मरवे ते। रब करीम काइनात ने मुस्लमाननि खे हुकुम ॾेई छॾियो त ए मुस्लमानो, हज तॾहिं क़बूल कंदोमांव जॾहिं मुंहिंजी हाजरा जे जाइ ते ड्रोड़े पई। तव्हां बि ड्रोड़ूं पाईंदव त तव्हांजो हज क़बूल। औरत खे इज़त आहे या न आहे? अला औरत खे इज़त ॾिनी आहे या न ॾिनी आहे? सभा मरवे ते ड्रोड़नि। हज़रत बीबी हाजरा सलामुल्लाह अलैहा जी सुन्नत आहे, उनजो तरीक़ो आहे। मुस्लमान भाइरो, तव्हां असांजे लाइ वॾे में वॾो मक़ाम इज़त वारो जेको हूंदो आहे उहो अबे अम्मा जो हूंदो आहे। मुस्लमानो, तव्हां सां मर्द पंहिंजे पीउ खे वॾी अवलियत ॾींदा आहियूं, पर इहो इस्लाम जो फ़ैसिलो न आहे। इहो तव्हां असांजे पंहिंजे मुआशिरे जो फ़ैसिलो आहे, जेको ग़लति फ़ैसिलो आहे। मदीने जे साईं वटि हिकिड़ो शख़्स आयो, सही बुखारी शरीफ ऐं सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे। काल रजुल या रसूल अल्लाह मन अहक बेहुस्न सहाबती। ओ मुंहिंजा साईं, ओ मदीने जा घोट, ॿुधाए त सही, हिन काइनात जे इंसाननि मंझा मुंहिंजे मथां सभ खां वॾे में वॾो हक़ कंहिंजो आहे? मदीने जे मीर फरमायो, काल उम्मुका, ओ पुछण वारा मर्द, वॾे में वॾो हक़ हिन काइनात ते सभिनी इंसाननि मंझा तुंहिंजे मथां जेको वॾे में वॾो हक़ आहे उहो तुंहिंजी माउ जो हक़ आहे। इस्लाम में औरत खे इज़त आहे या न आहे? आहे या न आहे? अञा मायूं रोडनि ते निकिरियूं ऐं असांखे चवां पंहिंजो कपिड़ा कुलनि ते रखे। टियों चोथों साल त कराचीअ में हिकिड़ी सलवार हेठों पातल आहिनि, ॿी सलवार कुल्हे ते रखे माइन मार्च कढियो। इहो जेको अठ ते मार्च ते जेको कनि थियूं उन में कढियूं, चए मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। ओ भाई जान, तुंहिंजी मर्ज़ी हुजे त पोइ ॾिसां त सही, तूं माई आहे, पाण खे मर्द करे ॾेखार त मञूं ई। तूं माई रहंदी, तुंहिंजो जिस्म ते तुंहिंजी मर्ज़ी न आहे, मर्ज़ी मुंहिंजे अल्लाह जी आहे। अहिड़ी आई त पाण खे मटाए त ॾेखार, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। हिकिड़ी कांच हेठ ते, ॿी कांच कुल्हे ते। अंग्रेज़नि मगरिबी माण्हुनि हिननि खे सबक़ ॾिनो आहे, बाबा माइन जी आज़ादी खपे। अरे कहिड़ी आज़ादी ॾियो न, असां वटि त औरत जी वॾी इज़त आहे। असांजी माउ आहे, असांजी भेण आहे, असांजी धीउ आहे। असांजे इस्लाम असांजे पुटनि खां वधीक असांखे पंहिंजे धीउनि जी पारत कई आहे, असांखे ॿाहिरनि खां वधीक असांखे पंहिंजे भेणुनि जी पारत कई आहे। अबे खां वधीक असांखे त अम्मा जी पारत कई अथई। अञा असांजूं मायूं छो हलनि रोड ते? तव्हांजे माइनि खे अलाए छा खोटो आहे? पूरत कयो न पंहिंजे माइनि जी, पूरत कयो न, छो रोड ते निकितियूं अथव? अरे नथी पूरत करण न अचेव त पोइ ॿिए हंधि बाबा का जांच जूच कयो। इहो छाजे
वरी रड़ियूं कंदा अञा असांजा हक़ रहियल आहिनि। कहिड़ा रहियल अथव? सची त कयो। खपेव छा? अन खपेव त इस्लाम मर्द ते जिम्मेदारी रखी मुर्स जे मथा। कुरान तो चवे त हर रिजाल कवामून अलन निसा। मर्द जी जिम्मेदारी आ औरत के अटो भी ॾींदो, मर्द जी जिम्मेदारी आ औरत के कपड़ो भी ॾींदो, मर्द जी जिम्मेदारी आ औरत के छत भी ॾींदो, मर्द जी जिम्मेदारी आ औरत जो इलाज भी कराईंदो। अञा खपेव छा? इन्हनि रनुनि को पुछा त कयो तव्हांखे छा खपे, खुटो छा आहे? का खोट सोट आहे त पोइ असां सां राबतो कनि। असां वटि पोइ मन मुस्लमान आहिनि नौजवान, अलाए कहिड़ी हिननि खे ज़रूरत पई आहे। अञा आज़ादी खपे, आज़ादी खपे। भाई पुछा कयो ने या तहरीक हली कादो यूरोप में छो हली? चइबो त उते औरत सां ज़ुल्म हो न, तव्हां उते थींदी जाते ज़ुल्म थींदो न। तव्हां सिंध जे हक़नि जी ॻाल्हि था कयो, पोइ सिंध सां ज़ुल्म हूंदो त तव्हां तव्हां था कयो न। जे न आहे त पोइ तव्हां कूड़ ते हो न। पर जे सिंध सां ज़ुल्म आहे त तव्हां सची। पोइ यूरोप वारनि तव्हां कई औरत खे हक़ मिलनि त माना ज़ुल्म ओॾां हो न। पोइ जाते ज़ुल्म आहे जुलूस ओॾां निकिरे। हिते त इज़त आहे, हिते छाजे लाइ जुलूस? असां अहिड़े मुआशरे ते लानत था कयूं जेको मुआशरो औरत जे मथां ज़ुल्म थो करे। असांजो मुआशरो अहिड़ो न आहे। मां हदीस पाक में पढ़ी, मां हदीस पाक पूरी कयां, वरी अॻिते हलूं था, ॻाल्हायूं था। हिननि खे मायुनि खे मर्द करणो आहे, कयो न। बराबरि पीअंदियूं, कुलो कुले में मिलाए पीअंदियूं, जंग ते बि हलंदियूं, असां सां सियासत बि कंदियूं, फलाणे पासे बि हलंदियूं। ठीकु आहे, इन ते बि ॻाल्हायूं था त तव्हां इहो करे ॾेखारियो। बाक़ी न त जेको इस्लाम हुकुम ॾिनो आहे, अरे मोहम्मद मुस्तफा जूं घर वारियूं, मदीने वारे साईं जी न्याणी, अली मुर्तज़ा जे घर जी राणी। इस्लाम त औरत खे घर जो बादशाह बणायो, घर जो बादशाह। जे पुट दस्त में इज्जत करे, भाव आ त इज्जत करे, पीउ आ त न्याणी जी इज्जत करे। अरे ॿियो त चयो असां मुड़ुस आहियूं त बि फरमान बरदार आहियूं। असां त इज्जत कई आहे, असां काथे जी जेका बेइज्जती कई आहे। असां मुड़ुस आहियूं त बि ज़ाल जी फरमान बरदारी था कयूं। इस्लाम जे अंदरि इज्जत आहे। पर हदीस पाक खे पूरो कयो। मदीने जे साईं खे अर्ज़ु कयो, उन शख़्स, या रसूल अल्लाह, हिन काइनात जे इंसाननि में मुंहिंजे मथां वॾे में वॾो हक़ कान्हे। मदीने जे साईं फरमाया, काल उम्मुक काल सुम्म मन। या रसूल अल्लाह, पोइ मदीने जे साईं फरमाया, काल उम्मुक। वरी चई त या रसूल अल्लाह, पोइ मदीने जे साईं फरमाया, काल उम्मुक। अञा त तुंहिंजी मां। वरी अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, पोइ मदीने जे साईं फरमाया, काल अबूक। हाणे तुंहिंजे पीउ जो हक़ आहे। टे दफ़ा अम्मा असांजे अबे खां असांजे मथां वधीक ख़िदमत जो हक़ थी रखे। घणा दफ़ा वधीक थी रखे? बाक़ी तव्हां खणी पंहिंजे छोरनि ते कंट्रोल कब्ज़ो कयो आहे त उहो तव्हांजो मामिलो आहे, तव्हां ग़लति कयो आहे। पंहिंजे पुटनि खे चओ त पंहिंजी अम्मा जी ख़िदमत कनि। ऐं तोखां वधीक जे तूं पीउ आहे, तोखां वधीक टे भेरा इस्लाम तो चवे त पुट वञी पंहिंजे माउ जी ख़िदमत कर। टे दफ़ा पीउ खां वधीक। पीउ जो दर्जो छा आहे? पीउ जो दर्जो मुंहिंजे सोने नबीअ फरमायो, अल वालिद औसत अबवाबिल जन्नत। मदीने जे साईं फरमायो, जन्नत जो जेको वॾो दरवाज़ो आहे, मेन गेट, इहो तुंहिंजो पीउ आहे। नबी साईं छा फरमायो? इहो तुंहिंजो पीउ आहे जेको जन्नत जो वॾो दरवाज़ो। हा,
हाणे भला औरत काॾे वई अम्मा मदीने दे साईं फरमायो अल जन्नत तहत अक़दाम उम्महातिकुम तव्हांजो पीर तव्हांजे लाइ जन्नत जो विचो दरवाज़ो पर तव्हांजी अम्मा जेका आहे न जन्नत तव्हांजे अम्मा जे पेरनि जे हेठां पीर जन्नत जो विचो दरवाज़ो जन्नत जो दरवाज़ो ऐं अम्मा मदीने दे साईं फरमायो जन्नत ई इन जे पेरनि जे हेठां अथई मगर बुधा इस्लाम जे अंदर औरत जी इज्जत मथे आया मर्द जी ये तो औरत जी मारियूं थी वने ना औरत मारियूं थी वने ऐं खोड़ धीउनि जे लाइ अहादीस मुबारका भी थियूं भेणुनि जे लाइ भी थियूं मदीने जे साईं इन न फरमायो त कंहिं मर्द कंहिं पीउ पंहिंजा ॿ पुट पढ़ाया तात्या पालिया वॾा कया परणाई मां मुस्तफा उन जे जन्नत जो ज़ामिन आहे न मदीने जे साईं फरमायो चाहे माण्हू पंहिंजूं ॿ धीअरूं या ॿ भेनर तातियूं पालियूं उन्हनि जी तरबियत करे हुननि जी शादी कराई क़यामत जे ॾींहुं इहो शख़्स मां मुस्तफा सां साईं ॿई आंगरियूं हिन मिलाए पाण फरमाई मूंसां हिन गॾु बीठो हूंदो कंहिंजे पालण ते पुटनि जे पालण ते कंहिंजे पालण ते न्याणियुनि जे पालण ते मुस्तफा दा मर्द मारियो या औरत मारियो औरत जी इज्जत मथे पोइ असांजे माइनि खे इहा ज़रूरत कोन्हे जो असांजूं मायूं रोडनि ते निकिरनि आज़ादी कहिड़ी आहे हाणे हिन जी मर्ज़ी के तव्हां सम्झो था हिननि खे छा खपे आज़ादी खपे सम्झो था हिन जी मर्ज़ी आहे त मर्द असांखे मुड़ुस न पुछे मां राति जो 11 बजे अचां 12 बजे अचां हिन जी मर्ज़ी आहे त मां जंहिं बि मर्द सां कचहरी कयां जाते वेहां मां कंहिं ऑफिस में कंहिं इदारे में काथे बि हुजां मुंहिंजे मुड़ुस जो मुंहिंजे मथां हक़ न आहे त मां काथे थी वेहां काथे थी ड्यूटी कयां मां बुरको पायां न पायां मुंहिंजी मर्ज़ी मां मानी पचायां न पचायां मुंहिंजी मर्ज़ी मां ॿारनि जा कपिड़ा धोआं न धोआं मुंहिंजी मर्ज़ी मां घर खे ॿुहारी ॾियां न ॾियां मुंहिंजी मर्ज़ी हाणे ॿियो कुझु बि कोन्हे को मामिलो हिननि जो इहो अथव हे इन ते छितियूं थियूं असांखे हिननि ॿुहारी ॾियारी आहे हाणे असां न ॾींदियूंसीं असांखो ॿार धोराया अथनि असां ॿार न धोईंदियूंसीं असांखो मानी पचराई अथनि असां मानी न पचाईंदियूंसीं हाणे इन ते हिननि जो छेड़ो आहे अरे यार मदीने जो घोट पंहिंजी धीउ खे परणाई जेॾी महिल मौला अलीअ जे घर वई वञी दरवाज़े ते बीही रहियो दरवाज़े ते बीही पंहिंजे धीउ खे चई त फातिमा हिन दर जे अंदरि जेको कमु थींदो तोखे करणो पवंदई भली मां मुस्तफा जी धीउ आहियां ऐं दर खां ॿाहिरों जेको कमु थींदो अलीअ खे करणो अलीअ खे करणो पवंदो असांखे इहो एतिराज़ इस्लाम में न आहे त को माई ॿाहिरि न निकिरी सघे थी पर इस्लाम जे अंदरि हुनजो पर्दो आहे पर्दो फर्ज़ थियो ई न करे छो त घर में त पर्दो आहे ई कोन पर्दो फर्ज़ थियो माना औरत ॿाहिरि निकिरी सघे थी या तव्हांखे बि ख़बर हुजे मतिलबु तव्हां सुभाणे ॾंडो खणो छो त पर्दो फर्ज़ छो थियो माना ॿाहिरि निकिरंदी जायज़ आहे पर पर्दे सां निकिरंदी बग़ैर ज़रूरत जे हुनखे काॾे लामारा न आहिनि हणणा बिना मुड़ुस जे इजाज़त जे काॾे हिनखे चकर न आहिनि काटणा गैर मर्द सां हिन जी मेल जोल नाजाइज़ आहे मगर कंहिं मजबूरी त मिली सघे थी मजबूरी त पर जेका जाइज़ माना मेल जोल आहे डॉक्टर खे तबियत ॾेखारणी आहे वकील सां ॻाल्हाइणो आहे जज जे आॾो ॻाल्हाइणो आहे औरत खे इजाज़त आहे निकिरी सघे थी ॿाहिरि पर जे कारोबार करे त बि इस्लाम जे अंदरि इजाज़त आहे पर पर्दो क़ाइमु कंदी कारोबार बि करे सघे थी नौकरी बि करे सघे थी पर मर्दनि सां गॾु हीअ कचहरियूं न कंदी ॾंद न कढंदी उन्हनि सां गॾु अकेलाइप में न वेहंदी हे औरतुनि सां हुजनि नौकरी बि करे सघे
पर पर्दो फर्ज आ भाई। इन्हनि खे ज़ोरी माइन के मर्द करणो आ। पोइ मां त चवां थो राति जो सुती पई हुजे एॾो जे तोखे मर्द वणे थो अध रात को पोइ बल्ब बरियल हुजनि तुआरी बाई के ओचितो मुछूं फुटनि घड़ी खनि गुज़रे ॾाढ़ी बि निकिरी अचेसि घड़ी खनि गुज़रे अखियूं ॻाढ़ियूं वॾियूं थी वञनिसि अञा घड़ी खनि गुज़रे त ॾंद थुला थी वञनिसि अञा घड़ी खनि गुज़रे त हथ थुला मोटा हिकिड़ो ठोशो बि हणी कढई पोइ तूं हथ लाइ ॾिसी चवंदेसि खुदनि जी माउ आहे या मट बि थी वञे पई पोइ तोखे जे हरू भरू औरत मर्द करणी आहे नथी वणई त पोइ ठीकु आहे। बाकी आवाज चए तो माईअ वारो हुजेसि खल भी नरम माईअ जहिड़ी हुजेसि रंग भी माईअ जहिड़ो हुजेसि वार भी माईअ जहिड़ा हुजनिसि अखियूं भी माईअ जहिड़ियूं हुजनिसि सुहिणी सेबिती भी माई हुजे सॼो जिस्म माईअ जहिड़ो हुजेसि बाक़ी मूंसां कुलो कुले में मिलाए बीहे जे मर्द कंदासीं विढ़ंदी और बाक़ी माई हाणे कुलो कुले में छो थो मिलाए लागी तो चओ त मर्द थिए कमी ईंदई न पोता अञा भला धक हणंदी छेड़े में मर्द थिए न लागी तो कुलो कुले में मिलाए तो सा सिप में गॾु बीहे लागी तो मर्द थिए त पोइ अञा खोड़ माण्हू तोखे मारे बि ॾींदी सिंध में आज़ाद करे ॾींदई। पर हाणे इहे शयूं तव्हांजे वस में न आहिनि जो तव्हां इहो करे सघो इन करे तव्हां केॾियूं बि रड़ियूं कयो मार्च कढो धरड़ा हणो आज़ादी जा मार्च ठाहियो पर थींदो उहो जेको मुंहिंजो अलाह कंदो ऐं हे मुस्लमान तव्हांजे ॾटे में अलाह कंदो कोन ईंदा अलाह कंदो त हिननि मुस्लमाननि जे नियाणियुनि धीउनि ऐं भेनरुनि जो रब करीम परदो सलामत रखंदो इहे पंहिंजे घरनि में हूंदियूं ऐं अलाह हिननि खे जेको कुझु ॾिए हुन ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे परदे में शरीयत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदियूं इहो ई तव्हां असांजे दीन इस्लाम जो हिकिड़ो नंढड़ो मां तव्हांखे सबक़ ॿुधायो बाक़ी इहो पूरो इस्लाम न आहे अञा औरत जे लाइ घणो कुझु इस्लाम में लिखियलु आहे ऐं मां नंढड़ो थोरो तव्हांखे ॿ चारि ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि तव्हां यकीन रखो त तव्हांजो दीन सचो आहे तव्हांजे दीन जा सभु क़ाइदा कानून सचा ऐं सुठा आहिनि। अलाह साईं मुंहिंजी हाज़िरी